नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त वांगे बिरा सिटी में खबर ॾींदा हलूं बिरा सिटी दाली शहर वेझो ॻोठ अंबरवाह में काल शाम कलोड़ा बिरादरी के ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणो संगावती तकरार तां शुरू थियल जहिड़ो खूनी जहिड़े जी शिकिल इख्तियार करे वियो, जहिड़े में हिकु धुर जो अब्दुल जब्बार गोलियों ऐं बाह लॻण सबबि बिरा सिटी अस्पताल में फोत थी वियो हो, जॾहिं त संदसि वालिद पीरसन गुलाम कादिर कलोड़ो भेणायो अब्दुल हफीज़ कलोड़ो ऐं हिकु भाउ गुलाम मुश्तबा कलोड़ो सख्त ज़ख्मी थिया हुआ, जिन खे नाज़ुक हालत में नवाबशाह अस्पताल न्यो वियो हो, जिते टिन ज़ख्मियुनि मां 2 ज़ख्मी रात देर सां पीरसन गुलाम कादिर कलोड़ो ऐं अब्दुल हफीज़ कलोड़ो इलाज दौरान ज़ख्मनि जा सूर नसंदे फोत थी विया। अहिड़े तरीक़े सां क़त्ल थी वियलनि जो अंग वधी 3 थी वियो आहे। नवाबशाह अस्पताल में फोत थी वियल ॿिन्ही ॼणनि जा लाश वापसि बिरा सिटी अस्पताल आंदा विया, जितां पोस्टमार्टम करण बाद बिरा पुलिस वारसनि हवाले कया। ॿिए पासे ॻोठ अंबरवाह में 3 क़त्ल थियलनि जा लाश घर पहुचण ते घर में रोज़ राड़ो मतल आहे, हर अक आली नज़र अची रही आहे ऐं ॻोठ अंदर काल शाम गोलियों हलण जे वाक़े बाद खौफ़ हिरास पिण छायल आहे। ॿिए पासे पुलिस पारां ॻोठ ऐं आसपास जे इलाइक़नि खे कड़ो चाढ़े जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ छापनि जो सिलसिलो पिण जारी आहे, पर पुलिस इन महिल ताईं को भी जवाबदार गिरफ्तार करण में कामयाब न थी सकी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।